नाज़िन बुलेटिन जो सिलसिलो जारी है। ये अहम खबर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट गैर कानूनी अलाटमेंट केस में सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख ऐं ॿियनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। सेक्रेटरी बल्दियात जी गिरफ़्तारी लाइ नेब जूं 2 टीमूं पहुची वयूं आहिनि, जॾहिं त रोशन शेख अदालत खां ई ॿाहिरि नाहे निकितो। हुन ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द थियण ते लाला फज़लुर रहमान डायरेक्टर वाटर बोर्ड खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख 3 कलाकनि खां अदालत में मौजूद आहे, जेको अञा ताईं ॿाहिरि ई नाहे निकितो। ज़रियनि मुताबिक़ रोशन शेख मुसलसल फोन ते कंहिंसां ॻाल्हाए रहियो आहे। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध हाई कोर्ट गैर कानूनी अलाटमेंट केस में सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख ऐं ॿियनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। सेक्रेटरी बल्दियात जी गिरफ़्तारी लाइ नेब जूं 2 टीमूं पहुची वयूं आहिनि, जॾहिं त रोशन शेख अदालत खां ई ॿाहिरि नाहे निकितो। हुन ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द थियण ते लाला फज़लुर रहमान ऐं डायरेक्टर वाटर बोर्ड खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख 3 कलाकनि खां अदालत में मौजूद आहे, जेको अञा ताईं ॿाहिरि ई नाहे निकितो। ज़रियनि मुताबिक़ रोशन शेख मुसलसल फोन ते कंहिंसां ॻाल्हाए रहियो आहे।